ज़िल्लतूं ऐं मुक़ाबला आहिनि, सिंध जो मर्द उन्हनि जो मुक़ाबलो नथो करे सघे। सिंध जो मर्द सॼी कावड़ ऐं कसर अची घर जी औरतुनि मां कढे थो, ऐं उहा घर जी औरत न उन वटि पंहिंजी आमदनी आहे, न उन वटि पंहिंजा पैसा आहिनि, न उनखे पंहिंजे माइटनि जे पैसनि मां कुझु मिले थो। माइटनि जे पैसनि मां भाउर चवनि था मुंहिंजी भेण पंहिंजो हिसाब लेखो मूंखे बख़्शे छॾ। जेका प्रॉपर्टी आहे उहे भाउर हुन में हथ विझो वेठा आहिनि। जीअं पीउ गुज़ारे थो तीअं भाउर चवनि था मुंहिंजी भेण मूंखे बख़्शे छॾियो पंहिंजो हिसो, उनजा पैसा खायो वञनि। चवनि था हुनजो घर आहे, हुनजो मुड़ुसु आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे पैसनि जी। मुड़ुसु कमाए थो सो पंहिंजा पैसा पाण वटि थो रखे, पुटु कमाए थो सो रुॻो माउ खे दवा आणे थो ॾे या कपिड़नि जो जोड़ो आणे थो ॾे। ही कहिड़े क़िस्म जो निज़ाम आहे जंहिंमें औरत वटि न पैसा आहिनि, न घर जे फ़ैसिले जो इख़्तियार आहे, न पंहिंजे धीअ ऐं पुट जी शादीअ जो इख़्तियार आहे, न पंहिंजे कहिड़े शहर में रहे उनजे फ़ैसिले जो इख़्तियार आहे। ही कहिड़े क़िस्म जी जदीद दौर जी सिंध आहे जंहिंमें नियाणियूं क़तल थियूं त नंढड़ियूं ॿारड़ियूं। हींअर हिकिड़ी वरी ॿिए ॿार सां रेप थियो आहे, नंढड़नि ॿारनि सां रेप, ज़ुल्म, नाहक, बर्बरियत, कोर्टुनि में केस सालनि में साल पिया हलनि। कहिड़े क़िस्म जूं अदालतूं आहिनि जिन अदालतुनि में रेप जा, ज़िना जा, सोडोमी जा केस सालनि जा साल, शाहिद मैनिपुलेट थियो वञनि, शाहिद मटिजो वञनि, हुंडा खटियो वञनि। ही नंढा शहर कोट गुलाम अहमद जहिड़ा, सामारे जहिड़ा, कुंडरी जहिड़ा, जुदे जहिड़ा, डिगड़ी जहिड़ा, बदीन जे गोलाड़ची ऐं खोरवा ऐं टंडे बागे ऐं तलहार जहिड़ा, ऐं ठठे में जाती, चूड़, जमाली ऐं साकरे ऐं घारे ऐं उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि शहरनि जे विच में के उस्ताद जे रूप में, के बस जे ड्राइवर जे, सुजुकी जे ड्राइवर जे रूप में, के पुलिस जे सिपाही जे रूप में, के सहाफ़ी, डॉक्टर या वकील जे रूप में हिकिड़ा ॾोहारी क्रिमिनल वेठा आहिनि जिन जूं अखियूं नंढड़नि ॿारनि ते, ॿारड़ियुनि ते, जेके SHO या वॾे मुंशी जा दोस्त या उन्हनि खे भतो पहुचाईंदड़ आहिनि। उहे हर शहर में नंढड़नि ॿारनि सां ज़्यादतियूं करियो, उन्हनि जा फोटा कढियो, पोइ उन्हनि खे ब्लैकमेल वेठा कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ केरु कुझु कोन थो सघे। नंढड़ो ॿार 6 सालनि जो, 8 सालनि जो, 12 सालनि जो ट्यूशन ते पढ़णु वञे थो, उते महफ़ूज़ न आहे। ही कहिड़ी सिंध आहे? सेनेट जा वोट, क़ौमी असेंबली जा वोट असीं खटी वियासीं, असीं हाराए वियासीं। उनमें सिंध जे 7 करोड़ माण्हुनि सां कहिड़ो हशर पियो थिए, उन ते केरु कोन थो ॻाल्हाए। पाकिस्तान जी हुकूमत लाताल्लुक़ आहे, वफ़ाक़ जी हुकूमत जो सिंध सां को वास्तो कोन्हे। सिंध हुकूमत जो सिंध सां को वास्तो कोन्हे। सिंध हुकूमत जेका चवे थी असां वटि मैंडेट आहे सिंध जे वोटनि जो, हुननि वटि खाइण जो मैंडेट आहे, लुटण जो मैंडेट आहे, पैसा तबाह ऐं बर्बाद करणु पंहिंजे ज़ाती मक़सदनि लाइ उन्हनि जो मैंडेट आहे। सिंध में न रोडनि ठाराइण जी उन्हनि वटि ज़िमेदारी आहे, न उन्हनि वटि स्कूलनि जी ज़िमेदारी आहे, न उन्हनि वटि अस्पतालनि जी ज़िमेदारी आहे। उन्हनि जी ज़िमेदारी फ़क़ति आहे माल ॾियो, माल ॾियो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत महंगाई जे ज़रिए चेल तोड़े छॾींदसि। इमरान ख़ान जी हुकूमत महंगाई जे ज़रिए सिंध छॾे सॼे पाकिस्तान जे चइनी सूबनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। माण्हू पेट्रोल ऐं बिजलीअ जे अघनि खे बर्दाश्त नथा करे सघनि। माण्हुनि वटि दवाउनि जी क़ीमत भरण जा पैसा कोन्हनि। माण्हुनि वटि 3 टाइम ठहियो 2 टाइम मानी खाइण जा पैसा कोन्हनि ग़रीब माण्हुनि वटि। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत सिंध जे माण्हुनि जो ऐं मुल्क जे समूरनि सूबनि जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पाकिस्तान हिकिड़े अहिड़े रस्ते ते आहे जंहिंजी का बज़ाहिर मंज़िल नज़र न पई अचे। बज़ाहिर महसूस नथो थिए त हिननि हिकिड़े क़िस्म जे लुटींदड़नि मां बची ॿियनि कहिड़े क़िस्म जे लुटींदड़नि वटि फासंदासीं। 12 सालनि खां सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, 13 साल पियो हले। 2008 जे एंड खां छा आहे पाण वटि? हिन तव्हांजे तर में कोट गुलाम अहमद में छा आहे? हिन मीरपुर ख़ासि डिवीजन में काई यूनिवर्सिटी आहे सरकारी कान्हे। थर जंहिंजे कोयले खे लुटियो पियो वञे, जंहिंजे अरबे रुपयनि जे वसीलनि खे लुटियो पियो वञे, उन थर में काई यूनिवर्सिटी आई कोन्हे। हिकिड़ो अची बिल्डिंग हिकिड़ी कूड़ी सॼी इफ़्तिताह करे भॼी वेंदा रहिया। हिकिड़ी माई ॾेखारे ॾींदा त उहा मोटरसाइकिल बि हलाए, थर तरक़ी करे वियो। थर जूं लखे मायूं बचा बुख में मरनि,
में हिकिड़ो ॿार ॾेखारींदा हिनखे फलाणे वज़ीर स्कॉलरशिप ॾिनी आहे, ॿिया हज़ार लखे ॿार बुख में मरंदा। तंहिंजे करे ही जेके हुकुमरान हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त ही जेके हुकुमरान इहो इमरान ख़ान हुजे, नवाज़ शरीफ हुजे, बिलावल हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, इन्हनि जी लिस्ट में तव्हांजो नालो आई कोन्हे, तव्हांजो को ज़िक्र ई कोन्हे। तव्हां भले बादाबे बयान जो ख़ुशि पिया थियो त असीं ॿ पाकिस्तान जा शहरी असांजी का वॾी ॿुधंदा हूंदा पीपल्स पार्टी वारा या PTI, उन जो वास्तो ई कोन्हे। जेके बि वॾेरनि जूं पार्टियूं, जेके बि वॾेरनि जूं, ख़लीफ़नि जूं, दरगाहुनि जूं, पीरनि जूं, अमीरनि जूं, कबीरनि जूं जेके पार्टियूं उन्हनि जी एजेंडा में कमी आई कोन। पाण ज़ोरी उन्हनि में पंहिंजी एजेंडा टुकण जी कोशिशि ज़रूरु कयूं था। कॾहिं पलियो साहब वञी MRD में उन में टुंबण जी कोशिशि करे थो सिंध जी एजेंडा, कॾहिं मोहतरम रसूल बख्श पलियो साहब वञी APTN में ऐं पलियो साहब लंडन में वञी टुंबण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण ARG में टुंबण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण GTA में टुंबण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण पूनम में टुंबण जी कोशिशि कयूं था। पर जेको ॿियो लश्कर वेठो आहे MRD खां वठी ॿियनि इतादनि ताईं, उन्हनि जो तव्हां सां को वास्तो ई कोन्हे। उन्हनि जी एजेंडा में, उन्हनि जे इजलासनि में तव्हांजो ज़िक्र ई कोन्हे। इहो असीं आहियूं जो उन्हनि इतादनि में वञी अक़लियतुनि जी ॻाल्हि हिन हींअर जेको सिंध में चूंडूं थियूं उन में सिंध जे हिंदुनि, क्रिश्चननि ऐं अक़लियतुनि खे संदन हक़ ॾिना वञनि, उन्हनि जूं ज़ोरीअ शादियूं न कयूं वञनि। उहो फ़िक्रो ऐं उहो नुक़्तो उहो हिन फ़क़ीर आयाज़ लतीफ़ पली जे दाख़िल कयो, ॿिए कंहिं कोन कयो। सिंध जे औरतुनि जे लाइ असीं था ॻाल्हायूं, निमिरता लाइ असीं था निकिरूं, नाला रिंद लाइ असीं था निकिरूं। ॿियो केरु आहे असां खां सवाइ? ॿियो आहे छा? असां खां सवाइ क़ौमी अवामी तहरीक खां सवाइ पाकिस्तान में ॿियो छा आहे? पार्टियूं त लही आहिनि, पार्टियूं त खोड़ आहिनि, उन्हनि पार्टियुनि जो तव्हां सां तालुक़ु कहिड़ो आहे? हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके चवंदियूं सभु कमु भलो इमरान ख़ान थो करे या सभु ख़राबु आहिनि। वही ॾिसो सिंध में हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके चवंदियूं सभु सुठा कम इमरान ख़ान थो करे, बाक़ी पीपल्स पार्टी 2 नंबर आहे, ॿिया ठग आहिनि, सभु बेकार आहिनि। इमरान ख़ान साहिब, नवाज़ शरीफ ठग आहे, ज़रदारी साहिब ठग आहे, मरियम नवाज़ साहिब ग़लति आहे, सभु इमरान साहिब ॾिसो। ॿियूं वरी पार्टियूं मिलंदियूं जेके चवंदियूं त इमरान ख़ान सिंध खे तबाह करे खाई वियो आहे, बाक़ी ज़रदारी साहिब सोन आहे, नवाज़ शरीफ साहिब सोन आहे, इमरान ख़ान सिंध खे तबाह करे केॾो आहे छॾे। माना को अहिड़ो माण्हू कोन मिलंदो, चवंदा आहिनि न त माण्हू साधुनि सां सन्मुख पंहिंजनि सां पूरो न हुजे, ॻाल्हि करे अलाह वारी, ॻाल्हि करे इंसाफ़ वारी। सिंध में कहिड़ी पार्टी आहे, कहिड़ो अदीब आहे? अदीब, शाइर, कलमकार ॾिसो जिन खे 20-20 लख पघार मिले थी, जेके ज़रदारी साहिब जे पेरोल ते आहिनि, उहे तव्हांखे लिखंदे नज़र ईंदा सोशल मीडिया ते, फेसबुक ते, सभिनी खे चवंदा इमरान ख़ान तबाह करे छॾियो, इमरान का ॻाल्हि कोन कंदा त ज़रदारी साहिब छा कयो। ॿिया वरी तव्हांखे नज़र ईंदा जेके चवंदा त ज़रदारी साहिब तबाह करे छॾियो आहे, मर्कज़ में त सभु ज़बरदस्त कमु लॻो। तव्हांखे को अहिड़ो पाकिस्तान में का पार्टी नज़र अचे थी जेका चवे त हीअ ॿई ग़लति आहे, जेका चवे त हीअ ॿई हींअर बि ग़लति हो, तव्हांखां अॻु में जेके वेठा नवाज़ शरीफ वारा उन्हनि बि कुझु कोन कयो, उनखां अॻु में जेके वेठा बेनज़ीर जी हुकूमत में उन्हनि बि कुझु कोन कयो, सिंध जे मज़लूम माण्हुनि खे कुझु कोन मिलियो आहे। केरु चवंदो, केरु कोन चवंदो? छाकाणि त उहे किथां न किथां उन्हनि जो पघार चालू आहे। पघार वारो माण्हू कीअं विढ़ंदो? पघार वारो लेखक कीअं विढ़ंदो? पघार जेकॾहिं आऊं अयाज़ लतीफ़ पली जो मूं वटि को ठीको हुजे जेको मूंखे ज़रदारी साहिब ॾिनो हुजे, को रोड ठहंदो हुजे, कंहिं NGO में मूं पंहिंजो पुटु रखायो हुजे ज़रदारी साहिब खे चई, का मूंखे असाइनमेंट मिलंदी हुजे, को इमरान ख़ान ज़रिए मूंखे को रेलवे में ठीको हुजे, को कराची पोर्ट ट्रस्ट में ठीको हुजे, को इमरान ख़ान साहिब ज़रिए मूंखे यूटिलिटी कारपोरेशन वफ़ाक़ी इदारो आहे उन में को फ़ाइदो हुजे, मूंखे FIA में ऑफिसर रखायो हुजे, त इमरान ख़ान ते कोन ॻाल्हाईंदुसि, छाकाणि मुंहिंजे पुछ ते पेर रखियलु हूंदो न। जेकॾहिं आउं हुन वटि लीलड़ाईंदड़ आहियां, मुंहिंजो हथु टंगियलु आहे, त कोन ॻाल्हाए सघंदुसि। तव्हां ॾिसो था सिंध जा कलमकार 20-20 लख खणंदड़ पघार, उहे तारीफ़ कंहिंजी कंदा आहिनि? उहे उन्हनि जी तारीफ़ कंदा जेके या पीपल्स पार्टी वारा हूंदा या पीपल्स पार्टी जे पेरोल ते भत्ताखोर, ॾोहारी, क्रिमिनल, सिंध लुटींदड़, धाड़ेल, सिंध जे वसीलनि खे खाईंदड़, कातिल, क्रिमिनल, कब्ज़ा माफ़िया हूंदा, उन्हनि जी तारीफ़ कंदा। छो? ख़बर आहे न त इहा अंदरूनी तरह ज़रदारी साहिब सां मिले, त जेको ज़रदारी साहिब सां मिलियलु हूंदो उहो भले ॿी पार्टी जो हुजे,
सिंध जो वेकाऊ अदीब कलमकार दानिश्वर वकील डॉक्टर उन जी तारीफ़ कंदो ख़बर त अयाज़ लतीफ़ पलीचो हिननि ॿिन्ही जे ख़िलाफ़ आहे ख़बर अथनि त क़ौमी अवामी तहरीक नाक़िद आहे समूरनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आहे तंहिंजे करे हिननि जी चङी ॻाल्हि जी तारीफ़ कबी त असांजो मालिक रंज थी वेंदो हू कोन पुछंदा तंहिंजे करे सिंधियो सिंधियाणी तरीक़े जी भेनरूं तव्हां सां हिकिड़ी शिकायत आहे तव्हां ॿ टे महीना सरगर्म थियो थियूं वरी ॿ टे महीना गुम थी थियूं वञो सियासत मुसलसिल चुरपुर जो नालो सियासत मुसलसिल मैदान में रहण जो नालो आहे ऐं ॿियो त हिकिड़ी अहिड़ी तरबियत कयो माण्हुनि खे त माण्हू रुगो स्टेज जा बुखिया न हुजनि तकरीर मूं कई कोन कई शेर मूंखे पढ़ायो मूंखे नज़म कोन पढ़ायो मूंखे अनाउंसमेंट कोन करणु ॾिनो इहो मर्ज़ आहे सिंध में इहो मर्ज़ आहे बुख आहे हवस आहे तलब आहे स्टेज ते वेहण जी अॻियां वेहण जी गिची कढण जी वॾा वॾा माण्हू ॾिसंदो आहियां मरियम नवाज़ साहिब या बिलावल साहिब या ॻाल्हाईंदो आहे इमरान खान साहिब 5-7 महीने पोयां ई गिची कढी पीअंदा आहिनि त जेको जियो ते या ARY ते या समा ते या किथे न्यूज़ हलंदी त पोयां मां बीठो हुजां इहा सिंध में पिट आहे सिंध में पाकिस्तान में पिट आहे ऐं स्टेज ते वेठुसि कोन वेठुसि मूं तकरीर कई मूंखां तकरीर कोन करायो मुंहिंजो कार्ड में नालो कोन्हे मुंहिंजो बैनर ते नालो कोन्हे मूंखे कोन मुंहिंजो नालो कोन खयऊं बाबा नालनि खे केरु थो पुछे तव्हांजी सिंध तबाह पई थिए वतन वञे पियो तव्हांजे माण्हुनि खे चिचलाए तड़पाए मारे पियो वञे तव्हीं नालनि में लॻा पिया मुंहिंजो नालो आयो मुंहिंजो नालो तव्हीं कमु कंदव नालो पाणे थींदो तव्हीं मैदान में निकिरंदव नालो पाणे थींदो तव्हीं मुक़ाबिलो कंदव नालो पाणे थींदो तव्हीं पहिरीं सफ़र में अची मुक़ाबिलो तो शुरू कयो तंहिंजे करे ही जेके पैसनि ते हलंदड़ पार्टियूं उहे वफ़ाक़ जे पैसनि ते हलनि सूबे जे पैसनि ते हलनि सेठुनि जे पैसनि ते हलनि सेठ भतो मोकिले 2 लख रुपया 5 लख रुपया महीनो कारी बैग खणी अचे सेठ जे पगार ते मूं रस्ते में चयो पे असांजा दोस्त प्रोग्राम रखनि था त जेको माण्हू प्रोग्राम रखे थो जे ज़िले में ऐं जेका टीम रखे थी उहो अणिजो वञे ख़र्च पैसा स्टेज मानियूं लाउड हाल छना बंदोबस्त ऐं हिकिड़ी ॿियूं पार्टियूं पगारनि ते हलंदड़ उहे ॻोल्हे प्रोग्राम रखाईंदा आहिनि छाकाणि त उन प्रोग्राम जे नाले में 5 लख ॿिया वठंदा आहिनि कार्ड छपजण जा ₹1 लख वठंदा आहिनि सेठनि खां अरबपतिनि खां पोइ 8,000 जा कार्ड छपराए 92,000 खाई वेंदा आहिनि हुननि जी त लॉटरी खुले थी जेको प्रोग्राम रखूं मन को प्रोग्राम रखूं ॿ बसूं भरे 5-10 लख रुपया मथां मालिकनि खां वठूं हुननि जो गुज़र सफ़र आहे हुननि जो धंधो आहे बाबा हू धंधो पिया कनि उन्हनि धंधोड़नि खे छॾियो तव्हीं सिंध जी ॻाल्हि कयो तव्हीं सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कयो ही सिंध जो ही ज़िलो आहे ही ग़ुलाम अहमद भुरकड़ी जो ज़िलो जेको सॼी ज़िंदगी विड़ियो हक़ ख़ातिर ज़ुल्म जे ख़िलाफ़ अॼु उन शहर जी हाल फोटा ॾिसो कंहिंजा लॻा पिया शहर में को पैनाफ्लेक्स ते फोटा कहिड़े माण्हुनि जा तव्हांजे कोट ग़ुलाम अहमद में फोटा कंहिंजा लॻियल आहिनि जिन सिंध खे लुटियो आहे जिन सिंध खे खाधो आहे उन्हनि जा वॾी तस्वीरूं पैनाफ्लेक्स लॻा पिया आहिनि ग़ुलाम अहमद भुरकड़ी खे त माण्हू सुञाणंदी कोन नए नस्ल के माण्हुनि खां पुछो ग़ुलाम अहमद भुरकड़ी केरु आहे उनखे ख़बर ई कान्हे उन्हनि खे ख़बर ई कान्हे हैदर जतोई केरु आहे उन्हनि खे ख़बर ई कान्हे शेख अब्दुल मजीद सिंधी केरु आहे तंहिंजे करे सिंध खे जेके सिंध जो मिडिल क्लास आहे लोअर मिडिल क्लास आहे उहो मैदान में न निकिरंदो सिंध जा हक़ीक़ी नौजवान न निकिरंदा सिंध तरक़ी कोन कंदी ऐं जेके अतियूं अचनि तव्हां शाह लतीफ़ जो रूह पाण में पैदा कयो शाह लतीफ़ दुल्हे दरिया खान शेख अयाज होशू शीदी दो सुमरो हेमू कालानी रूप नकोली सचल सरबस इन्हनि जो जज्बो पढ़ो किताब पढ़ो सिखो सिंधी औरत जेका पढ़ियल लिखियल आहे जेका 5 दर्जा पढ़ी आहे उहा इहो जवाबु ॾियणु छॾे ॾे हाणे त मूंखे कमु आहे मुड़ुसु नथो छॾे भाउ नथो छॾे नंढड़ा ॿार आहिनि ॿोड़ रधिणो आहे बाबा तूं ॿोड़ रधींदी त ॿोड़ त दुनिया जूं सभु मायूं पियूं रधीनि दुनिया जूं 5 अरब मायूं ॿोड़ रधे रधे मरी वयूं वरी ॿियूं 5 अरब मरी वेंदियूं वरी 5 अरब ॿिया मरी वेंदा ॿोड़ रधे 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 ॿोड़ रधणु ज़रूरी आहे ॿोड़ ज़रूरु रधिजे ॿोड़ नौकिरी करणु ज़रूरी आहे सभु मर्द नौकिरी कनि था पर नौकिरीअ सां गॾु क़ौमी कम बि कनि था
मैदान में भी निकरन था, मैदान में निकरी जदोजहद करता, हड़ा बड़ा खर्च करता, मकीरो मरण की रुको रोज राड़ो मसला घर जो कम है। लतीफ साईं चयो मकीरो मरण की हंजू हद महा सॼी ओछगार सिंधी औरत जी ओछगार में पे मकीरो न रो रोण छॾ मकीरो मरण की हंजू हद महार तोता बंद विदा थियो बेड़ियूं नेई बार पहुचंदी पोहार सिखी संगारन नेठ वञी पंहिंजे अज़ीम मक़सद के पहुचंदी है। जेकॾहिं तूं मैदान में निकरी पवंदी है, जेकॾहिं तूं रस्ते ते साबित कदम थी बीह रहंदी है, चैलेंजिस के कबूल कबो, मुकाबलो कबो, मुकाबले लाइ ज़रूरी है मां, उहा मां पंहिंजे बचन के मुकाबले से रही। आओ अॼु जेको कुझु आहियां पंहिंजे मां ऐं पंहिंजे पीउ जे करे, मुझे मां ऐं मुझे पीउ मूंखे मुकाबलो करणु सेखारियो आहे, मूंखे ॿाहिरि के दोस्तनि यारनि कोन सेखारियो आहे, मूंखे मुंहिंजे मां ऐं पीउ तव्हीं जेके माउ ऐं पीउ वेठा आहियो से पंहिंजे बचन खे सेखारींदो मुकाबलो करणु से जदोजहद जो। उहा पढ़ंदो आहियां त चैलेंजिस मां ॿुधाईंदो आहियां जेको त चैलेंजिस बाबा रस्तो कोन्हे, रोज़गार कोन्हे, वसीला कोन्हनि, सामान कोन्हे, मोटरसाइकिल ख़राब थी वई आहे, कैमरा कोन्हे, मोबाइल में बैलेंस कोन्हे, पैसा कोन्हनि, ऐं कीअं अचां, भाड़ो कोन्हो, बस निकिरी वई, इहे ख़बरूं हाणे छॾियो सिंधियो, इहे ख़बरूं छॾियो, परे आहे पंधु, कीअं अचां, भाड़ो कोन्हे, दोस्तनि साथ कोन ॾिनो, मुंहिंजो क़दुरु कोन थियो, ख़बरूं छॾियो। उठ वेरी ओठार वेरी ससुई वञे पई पुनूअ जी ॻोल्हा में, पुनू भॼी वियो, पुनू ईअं भॼी वियो अॼुकल्ह जा मुड़ुस भॼो वञनि, जीअं हू ॿाहिरि छॾे भॼी वियो वीचारी न्याणी ख़ुदकशी करे आई, न्याणी ख़ुदकशी करे छॾी, हू अमरा ख़ुशि थियो, घर में मगन जो वेठो आहे, चए थो मुंहिंजो ॾोह कोन्हे, उहो न्याणी वीचारी मारिजी वियो। उन ज़माने में पुनू बि अहिड़ो ई मुड़ुसु माण्हू हो, रबड़ खणी भॼी वियो, मेहार बि दरिया जे परे पासे ॾिठो त अकल उभे कई अचे, पाणीअ में सोणी किरी हुई, मेहार पाणी में थोरो तरी पाण मुड़ुसी करे आहे, मेहार परे पट ते बीठो, परे पासे बीह अचे अचे हली शाबाश 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 हली मेहार खे ख़बरूं करे पोइ लॻो बीठो, पुनू भॼी वियो, मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुझु चाह गए बाहर खणी हलिया विया पुनू खे। पोइ ससुई उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणु ॾे, चौथो वेरी वाह थियो जंहिं लटिया पुनू पे, पेरनि जा निशान हवा ताईं पुनू खे कीअं ॻोल्हिया, पेरनि जा निशान आहिनि ई कोन, उठ बि दुश्मननि, ओठार बि दुश्मननि, ॾेर बि दुश्मननि, पर निशान आई कोन। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणु ॾेर, चौथो वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनू पे, लतीफ़ साईं आहे, ऐं पंजो वेरी सिज थियो जे उलही थी अवे, छहों वेरी छपर थियो जबल, छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कयाल शेर, जबल जा रस्ता इंगड़ विंगड़ आॾा मुॾा सिधा आहिनि कोन, ख़बर ई कान थी पए हितां चढ़िजे हुतां चढ़िजे। छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कयाल शेर, सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी देर, चंड अॻु में खिड़ियो ई कोन जो रोशनी थिया, सिज लही वियो, ससुई सां हशर त ॾिसो, पेर उघाड़ा, तव्हां मायूं मर्दो, तव्हां ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ो को चैलेंज क़बूल कयो आहे, तव्हां जेके ही भेनरूं वेठो हुयो, मसइला थी विया, गाॾी कान मिली, भाड़ो कोन्हे, फलाणो कोन थियो, मुड़ुसु कोन थो छॾे, अमा कोन थी छॾे, नंढड़ो ॿार आहे, ॿार खे थञ ॾियणी आहे, ॿार खे मानी ठाहिणी आहे, पुटु पुफी बीमार आहे, चाचो अस्पताल दाख़िल आहे, ससुई सोचो न। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणु ॾेर, चौथो वेरी वाह थियो जंहिं लटिया पुनू ॾेर, पंजो वेरी केरु थियो पंजो वेरी, पंजो वेरी सिज थियो जे उलही थी अवेर, छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कयाल शेर, सतों वेरी
चंद थियो जो खिड़ियो न वॾी वेर तब वाहेरे जी वेर ऐं छुलू कयां छपर तब सभिनी मुखालफ़तनि जे बावजूद तब वाहेरे जी वेर ऐं छुलू कयां छपरे ऐं चढ़ायूं बि कयां जबलनि ते जेॾी महिल वाहेरे जी वेर जॾहिं पखी आखेरनि में मोटनि था जॾहिं ऊंदे आहे चंड खिड़ियो कोन्हे सिज लही चुको आहे ओॾी महिल घर कोन थी विया ओॾी महिल शिकस्त कोन थी कबीला ओॾी महिल मैदान में आहियां ओॾी महिल अटैक पे कयां जबल ते ओॾी महिल जबल ते मुंहिंजी चढ़ाई आहे ऐं जबल सां मुक़ाबिलो कई करण लाइ मैदान में आहियां ऐं पुठिते कोन थी हटां मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई मरे पई ससुई मरे पई बल्कि मरी चुकी आहे ऐं मलाइका आहिनि रूह कब्ज़ करण खां पोइ हाल अहवाल करण मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई त पाण त चवंदा आहियूं न पाण नेक माण्हू आहियूं पाण अलाह जे फज़्ल करम सां पाण नेक माण्हू आहियूं चवंदा आहियूं जॾहिं मरण जो टाइम अचे त पाण खे कलमो पढ़णु खपे बाबा कलमो पढ़ हाणे रूह तो कब्ज़ थिए पर हू त शायदि काफ़रानी हुई पाण वांगुरु नेक कोन हुई तंहिंजे करे मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी तिन खां पुनूं पुछण उन्हनि खां पुछा थी करे पुनूं जी मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछाई अदा हितां को वियो साथ सॼण जो को मुंहिंजो सॼण त कोन लंघे वियो आहे सॼे जहिड़ा थी वञा इहो जज़्बो पंहिंजे वतन लाइ पंहिंजे सिंध लाइ ऐं अकेला थी वियासीं फलाणो थी वियासीं माण्हू कोन था साथ ॾियनि इलेक्शन कोन था खटूं माण्हू वॾेरनि सां वॾेरनि खे केरु थो पुछे वॾेरनि खे केरु थो थुक हणे वॾेरनि खे इक़्तिदार मां लहण खां पोइ केरु थुक हणण लाइ तयारु कोन्हे वज़ीरनि खे वॾेरनि खे हुकुमराननि खे सेठनि खे अरबपतिनि खे इक़्तिदार मां ॿाहिरि थियण खां पोइ को थुक हणण लाइ तयारु कोन्हे को हथु ॾियण लाइ हींअर जेको तव्हां थोरी वॾी सेल्फी कढाईंदा आहियो पोइ वरी जॾहिं उहो हाराए वेंदो आहे ऐं ॿियो को गाॾीअ मां लहंदो आहे त तव्हां सभु रोड पाईंदा आहियो उहो जेको हाणे वज़ीर आहे उन गाॾी जा हू वीचारो फिको थियो शादीअ में जेको 2 साल अॻु जो वज़ीर हो उहो थुकूं जॾहिं हू त पुछड़ो करियो ॿिए नंबर लाइन में वेठो हूंदो आहे अॻियां वरी नओं वज़ीर वेठो हूंदो तव्हां हाणे नए वज़ीर जे पोयां मतलब पोयां तव्हांजो वास्तो ई कोन्हे पर हैदराबाद जतो ई त वज़ीर कोन हो पाण खे यादि आहे मिर्ज़ा कलीम बेग त वज़ीर कोन हो शम्सुल उलमा अलामा दाऊद पुटो त वज़ीर कोन हो होशू शीदी ऐं दूल्हे दरिया ख़ान त वज़ीर कोन हुआ अञा बि ज़िंदा आहिनि त अकेला थी वियासीं केरु नथो पुछे मायूं चवनि असां सिंधियाणी अॼु ज़ीनत समो सुभाणे चवे 10 सालनि खां पोइ सिंधियाणी तरीक़े हलियसि अदी ममताज़ निज़ामानी चवे आऊं ज़िंदगी ॾिना में गुज़ारे वियसि दीदी ज़रीना बलोच चवे सभु वॾियूं सियासी लीडर्स उहे चवनि असीं हलिया वियासीं असां ज़िंदगी गुज़ारी कुझु कोन थियो सिंध जा माण्हू सुधार थियनि कोन था सिंध में तब्दीली अञा अचे ई कोन सो वॉट भले न अचे तब्दीली भले देरि करे मां जो पेट में ॿार रखण में इन सां वास्तो हूंदो आहे छा त ही जेको ॿार मुंहिंजे कुख में आहे इहो ऑफिसर थींदो या कोन थींदो इहो वॾो थींदो कोन थींदो इहो जवान थींदो कोन थींदो इनखे नौकिरी मिलंदी कान मां चवंदी आहे ही मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे ही मुंहिंजो रक्त आहे ही मुंहिंजो सख़्तु आहे ही मुंहिंजो साह आहे इहो मुंहिंजे कुख में आहे ऐं हुनखे जनमु ॾींदसि उन लाइ सभु तकलीफ़ूं कंदसि छाकाणि त मुंहिंजो बचो आहे त केरु पुछे न पुछे काथी कंग थियास सोणी मरी वई आहे तव्हीं चवंदा न फलाणे जे काफ़िले में एतिरा माण्हू आया फलाणे जे जनाज़े में एतिरा माण्हू आया फलाणे जो वरी शादीअ में काज में एतिरा हाणे जंहिं ज़माने में सोणी हुई उन ज़माने में ॿियूं हज़ारे और लखे औरतूं हूंदियूं उन्हनि जूं शादियूं थी हूंदियूं उन्हनि जे शादियुनि में गीच ॻाया विया हूंदा हॾो भदरतो हूंदो गीच थिया हूंदा लाऊं थियूं हूंदियूं उन्हनि वीचारनि जी ज़िंदगी जूं मौजूं माणियूं हूंदियूं ॿार ॼावा हूंदनि ॾाढियूं नालियूं सोणी त वई मरी पोइ तव्हांजे ख़्याल में सोणी त थी वई नाकाम ठिकाणा मरी वई हुननि मायुनि जा गीच थिया शादियूं थियूं पोटा ॾोटा ॼावनि हू त हुननि खे त कंहिंखे यादि ई कोन्हनि उहे किरोड़े मायूं जेके शादियूं थियनि गीच ॻायनि
कंग थियास गांधी माण्हू कोन्हनि सोणी वहे पई लाश वहे पियो लाश दरिया में वहे पियो गांधी थियण लाइ केरु आई कोन्हे पाणीअ जो वहिकिरो आहे गांधी कंग थियास कंग कंग पखी उहे जी गांधी थिया आहिनि सोणीअ जे लाश लाइ गांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी जेको वहिकिरो वहे पियो उहो जनाज़ो मंज़र ॾिसो सोणी वञे पई मेयार ते पोइ ख़बरूं वबरूं करे सौदा थोरो ॾंदड़ पटे निम जो ॾंदड़ कंदे मेयार पंहिंजे घर हलियो सोणी वई ॿुॾी मेयार पियो भॼी मेयार फूक फूक ॾेई पुनू घर भॼी वेंदा आहिनि छोकिरियुनि जी ज़िंदगी तबाह करे मेयार ऐं पुनू ऐं राणा वेंदा आहिनि भॼी इहे थिया गुम खेत बि पंहिंजे घर वेठो मारवी में मुक़ाबिलो कयो इहे लतीफ़ साईं तॾहिं त औरतुनि खे लीडर कयो आहे मर्द ख़बरूं करे घणो करे भॼी वेंदो आहे मर्द शादी करे भॼी वेंदो आहे 9 महीना बचे खे पेट में मां रखंदी आहे उनखे तंजण उनखे आढण उन्हनि खे पालण उन लाइ सॼी राति जागण उन लाइ औजारा करण उन लाइ सॼी राति तकलीफ़ूं करण उहा मां हूंदी आहे मुड़ुसु भॼी वेंदो आहे शादी करे माई पेट में थी माई ॿार ॼाओ मुड़ुसु में भॼी बीहंदो केरु आहे गांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी पघा जे बेटनि जा कुल्हा तिन ॾिनास जेके बग पखी हुआ जनाज़े में केरनि सोणीअ जे हिकिड़ा कंग ऐं ॿिए पघा बग गांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी पघा जे बेटनि जा कुल्हा तिन ॾिनास जॾहिं अखियूं हल्क ॾिठास तो मन काबू लिया जॾहिं मलाइकनि खे सोणी ईंदे ॾिठो आहे लाश तॾहिं बि हुनजो मन बिहार तॾहिं बि हुनजी कमिटमेंट बिहार रहे हुनजो वास्तो ई कोन्हे त केरु आहे जनाज़े में केरु आयो केरु न आयो वाझाए वतन खे ॾिसो त सही तवी हुन लतीफ़ जे सरज़मीन मूंखे वारो मिलियो कोन मिलियो ऐं सदर थियसि कान थियसि मूं तकरीर कई कान कई मूं वटि भाड़ो आहे कोन्हे मुंहिंजो कार्ड में बैलेंस आहे कोन्हे मूंखे मुड़ुसु कोन छॾियो इहे ख़बरूं कहिड़ी था कयूं अॼु खां हज़ारे साल अॻु जूं ख़बरूं ॿुधो ऐं पंहिंजे हिन दौर जे सिंध जूं ख़बरूं ॿुधो हज़ारे साल अॻु जी वाझाए वतन खे वतन ही सिंध पंहिंजो वतन न आहे ही सूबो कोन्हे सूबो ॿियो आहे पर ही हज़ारे लखे सालनि जी तारीख़ जो तसलसल आहे ही ज़मीन जे ते पेर फोड़े बीठा आहियूं इन ज़मीन में असांजे तरदारनि जे तरदारनि जा हदा उन्हनि जूं हसरतूं उन्हनि जा मुक़ाबला उन्हनि जा जोश उन्हनि जा जज़्बा ऐं उन्हनि जूं मज़ामतूं दफ़न आहिनि उन्हनि मज़ामतुनि जे मथां पेर रखी बीठा आहियूं उहे मज़ामतूं असांजे बॉडी में असांजे सेल्स में असांजे आर्टरी सिस्टम में हुअणु खपनि असांजे तनकी रिश्ते में उहे बग़ावतूं ऐं मुक़ाबला हुअणु खपनि वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास किथे उमिरि जे क़ैद में मारवी थी चए पंहिंजे वतन खे वाझाए मरी वञा त पोइ छा कजे मक़बरो ठाराइजे एतिरा पैसा मुंहिंजे माइटनि खे मोकिले ॾिजई ख़त मोकिलाइजी पंहिंजूं ख़बरूं आहिनि 4 देगियूं लाराइजी पाड़े जे मदरसे वारनि ॿारनि खे खुराक खाराइजी मथां अजरक विझिजई मौलूदी घुराइजई इहे कमु ज़रूरु कयो मौलूदी बि कयो फर्स्ट क्लास मौलूदी ज़रूरु घुरायो फाताऊं ज़रूरु कयो भले कयो जारी रखो पर हीअ त लतीफ़ सां किरदार त काफ़र किरदार आहिनि पाण त नेक माण्हू हुयो पाण चवंदासीं ॾाढो मरी वञो या भलो माण्हू करियो उनखे बोलूं घुराए कलाम कराए ऐं फाता पढ़ाई असांजे क़ाइद जी मज़ार खे बंदि करे तालो ॾेई करे उते वेठा फातो पढ़नि तालो ॾेई सिंध खां कटे होॾां भुटे जी मज़ार ते कब्ज़ो बदीन में कब्ज़ो दादू में कब्ज़ो ठठे में कब्ज़ो भले कब्ज़ा कनि ससुई ऐं सोणी ॿुधो हाणे मां बि जाती चए वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवारनि पास त मुंहिंजी क़बर हिते न ठाराइजी मुंहिंजी क़बर मुंहिंजे माण्हुनि वटि वञी ठाराइजी हिते न वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवारनि पास ॾिज ताॾाणे ॾेह जे मझां वलड़ वास जेके वलूं आहिनि सो बि मुंहिंजे जेके ॾाॾाणे ॾेहरियूं आहिनि उते
जे वलिन जो मूंखे वास अचे मुंहिंजे लाश खे वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवारन पास निज ॾाॾाणे ॾे अजे मंझा वलिन वास मोयाई जियास जे वञे मड़ हली जे मुझे मड़ मलीर ने हले वने तड़े मां जिंदा आया तड़े मां अमर आया तड़े मां कामयाब आया कामयाबी जो शर्त हम असर दौर में वडो मान ऐं मर्तबो हासिल करण नाहे कामयाबी जो मक़सद आहे कभी समय गसते हो ईमानदारी सां समझो था तो सही आहियूं भले बि माण्हू मुखालफ़त कनि भले बि माण्हू तनक़ीद कनि भले बि इल्ज़ाम लॻनि भले सरकारी पगारदार ॾींहं राति तव्हां ते तबरा कनि भले तव्हां ते ताना ॾियनि भले तव्हां ते तंज़ू कनि भले ख़रीद कयल बेगुन सां ख़रीद कयल अलाउंस सां भतन सां ख़रीद कयल माण्हू ॾींहं राति तव्हां ते यलगार कनि तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी कमिटमेंट आहे त मोया ई जियास ये वञे मड़ मलीर ॾे तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो मड़ इन मिटीअ ते दफ़न थींदो ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं भले वतन सां वफ़ादार ऐं सचा रहंदो त पोइ करोड़े मुखालफ़तूं तव्हांजे जूते जे लोक ते ताईं ठुकदार उन्हनि मुखालफ़त खे तव्हांखे का परवाह कान्हे उन्हनि हमलनि में तंज़ में तबरनि जी बशर्ते कि तव्हीं सचा आहियो बशर्ते कि तव्हीं ईमानदारीअ सां ॼमियल आहियो ऐं अपील थो कयां सिंध जे माण्हुनि खे त लतीफ़ खे पढ़ो अयाज़ खे पढ़ो उस्ताद बुखारी के पढ़ो सिंध की तारीख़ के पढ़ो ॾाहिर ऐं चच खां वठी दोदे सूमरे ताईं दरिया खान होशू हेमू ताईं ऐं उन्हनि खां वठी आशिक जूणे जे नवाज़ कंदाणी ऐं ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ी ताईं फाज़ल राहू ऐं रसूल बख्श अली जे ताईं तारीख़ पढ़ो त मुक़ाबलो कीअं थींदो आहे जमी बी पंहिंजे वतन सां तोड़ कीअं कबो आहे आउं सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त ही दौर तकलीफ़ुनि जो आहे ही दौर चैलेंजिस जो आहे इन दौर में हिक ॿिए ते तंज़ू हिक ॿिए ते हमला छॾियो हिक ॿिए जूं मुखालफ़तूं छॾियो सिंध जी समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे सॾु थो ॾियां सिंध चैलेंजिस में आहे पाकिस्तान चैलेंजिस में आहे उन जे लाइ हिकिड़ी वसीउ ख़याल हिकिड़ी घणतरफ़ी हिकमत अमली की ज़रूरत है सिंध के बचाव लाइ सिंध के वसीलन के बचाव लाइ सिंध के बेतन के बचाव लाइ सिंध के पेट्रोल तेल ऐं गैस के बचाव लाइ सिंध की सुञाणप के बचाव लाइ सिंध की वहदत के बचाव लाइ पाण सभु गॾिजूं पाण सभु हिक ॿिए सां वेझा थियूं पाण सभु हिक ॿिए जे ॿाहुनि जो बल थियूं पाण सभु हिक ॿिए लाइ आथत थियूं पाण सभु हिक ॿिए जी रहनुमाई कयूं पाण गॾिजी वेंदासीं त पाण समूरनि दुश्मननि खे शिकस्त ॾींदासीं पाण फातह बणिजंदासीं सिंध फातह थींदी सिंध ज़ुल्म खे शिकस्त ॾींदी आउं तव्हांखे अपील थो कयां त सिंध जे इन फतह लाइ आख़िर में इन जज़्बे सां सिंध जे नारे जो जवाब ॾियो जो सिंध जे समूरनि दुश्मननि खे ख़बर पए त सिंध मुतहद आहे सिंध मुनज़्ज़म आहे पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हू मुतहद ऐं मुनज़्ज़म आहिनि मुंहिंजो साथ ॾियो नारे 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 सिंध